ओम शांति। अॼु जो मिले तारीख़ आहे 18/4/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मिठे मिठे ॿार तव्हां बाप द्वारा सम्मुख पढ़ो था। तव्हां सतयुगी बादशाही जे लाइक़ु ठहिण लाइ पावन ज़रूरु ठहिणो आहे तव्हांखे। प्रश्न बाबा जी कंहिं ऑक्यूपेशन खे तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। उत्तर आहे तव्हां ॼाणंदा आहियो असांजो बाप बि आहिनि, टीचर बि आहिनि, सतगुरु बि आहिनि। बाबा कल्प जे संगम युग ते ईंदा आहिनि, पूरी दुनिया खे नयो ठाहिनि, हिकु आदि सनातन धर्म जी स्थापना करणु। तव्हां हाणे ॿारनि खे मनुष्य खां देवता ठाहिण लाइ बाबा असांखे पढ़ाइनि था। ये ऑक्यूपेशन असां ॿारनि जे सवाइ ॿियो कोई बि न ॼाणंदा आहियूं। गीता भोलेनाथ खां निरालो। ओम शांति। ओम शांति जो अर्थ त ॿारनि खे बार बार सम्झायो आहे। ओम माना मां आत्मा, हीअ मुंहिंजो शरीर बि चई सघंदो आहे मुंहिंजी आत्मा। जीअं शिव बाबा चईंदा आहिनि तव्हां मुंहिंजा आहियो। ॿार चईंदा आहिनि बाबा तव्हां असांजा आहियो। वैसे आत्मा बि चईंदी आहे मुंहिंजो शरीर चईंदो मुंहिंजी आत्मा। हाणे आत्मा ॼाणंदी आहे मां अविनाशी आहियां। बाबा बग़ैर शरीर कुझु, आत्मा बग़ैर शरीर कुझु करे न सघे। शरीर त आहे, चईंदा आहिनि मुंहिंजी आत्मा खे तकलीफ़ न ॾियणो। मुंहिंजी आत्मा पाप आत्मा आहे, व मुंहिंजी आत्मा पुण्य आत्मा आहे। त आत्मा और शरीर जो संबंध बाबा ॿुधाइनि था। तव्हां ॼाणंदा आहियो मुंहिंजी आत्मा सत्युग में पुण्य आत्मा हुई। आत्मा ख़ुदि ही बि चईंदी आहे मां सत्युग में सिधो प्रधान अथवा सचो सोनो हुयो। सोनो आहे न, इहा हिकु मिसाल ॾिबो आहे। सोने जीअं न हूंदी आहे, मतिलबु प्योर हूंदी आहे। असांजी आत्मा पवित्र हुई, गोल्डन एजेड हुई। हाणे तव्हां चईंदा आहियो इम्प्योर आहियां। दुनिया वारा इहे न ॼाणंदा आहिनि। तव्हांखे त श्रीमत मिलंदी आहे न। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो असांजी आत्मा सतो प्रधान हुई, हाणे तमो प्रधान ठही आहे। हर हिकु चीज़ हीअं थींदी आहे। बाल युवा वृद्ध हर चीज़ नए खां पुराणे ज़रूरु थींदी आहे। दुनिया बि पहिरियों गोल्डन एज सतो प्रधान हुई, पोइ तमो प्रधान आयरन एजेड आहे, तॾहिं ई दुखी आहे। सतो प्रधान माना सुधरी हुई, तमो प्रधान माना बिगड़ी हुई। गीत में बि चईंदा आहिनि न बिगड़ी खे ठाहिण वारो। पुराणी दुनिया बिगड़ी हुई। हा, छो जे रावण राज्य आहे न, सभु पतत आहिनि। सत्युग में सभु पावन हुया, उनखे न्यू वाइसलेस वर्ल्ड चइबो आहे। इहा आहे ओल्ड विशियस वर्ल्ड। हाणे कलयुग आयरन एजेड आहे। इहे सभु ॻाल्हियूं कोई स्कूल कॉलेज में न पढ़ाइबियूं आहिनि। भॻवान अची करे पढ़ाईंदा आहिनि ऐं राजयोग सेखारींदा आहिनि। गीता में लिखियलु आहे न भॻवान वाच श्रीमद भगवत गीता आहे न। श्रीमत माना श्रेष्ठ में, श्रेष्ठ श्रेष्ठ ऊचे ऊच हिकु भॻवानु आहे। हुनजो नाम हिकु शिव आहे। रुद्र जयंती जो व रुद्र रात्रि कॾहिं ॿुधियो हूंदो, शिवरात्रि ॿुधी है न। शिव त निराकार आहे। हाणे निराकार जी रात्रि व जयंती कीअं मल्हाइबी आहे। श्री कृष्ण जी जयंती त ठीकु आहे, फलाणे जो ॿारु आहे, हुनजी तिथि तारीख़ ॾेखारींदा आहिनि। शिव जे लाइ त कोई ॼाणंदो ई न आहे कि कॾहिं पैदा थियो।
इहे त ॼाणणो खपे न। हाणे तव्हांखे सम्झ मिली कि श्री कृष्ण सतयुग जे आदि में कीअं जन्म वरितईं। तव्हां चईंदा उनखे त 5000 वर्ष थिया आहिनि। उहो बि चईंदा आहिनि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों भारत पैराडाइज हुयो। इस्लामी जे अॻियां चंद्रवंशी, उन जे अॻियां सूर्यवंशी हुया। शास्त्रनि में सतयुग खे लाखों वर्ष ॾेई छॾिया आहिनि। गीता आहे मुख्य। गीता सां ई देवी देवता धर्म स्थापना थींदो आहे। उहो सतयुग त्रेता ताईं हलियो, अर्थात गीता शास्त्र सां आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना परमपिता परमात्मा कई। पोइ अधु कल्प न कोई शास्त्र हुयो न धर्म स्थापक हुया। हिते सतयुग त्रेता में बाबा अची करे ब्राह्मणनि खे देवताऊं क्षत्रिय ठातई। गोया बाबा 3 धर्मनि जी स्थापना कंदा आहिनि। इहा आहे लीप धर्म। हिन जी आयु थोरी रहंदी आहे। त सर्वशास्त्र में शिरोमणि गीता गाई आहे। बाबा पुनर्जन्म में न ईंदा आहिनि। जनम आहे परंतु बाबा चईंदा आहिनि शिव बाबा मां गर्भ में न ईंदो आहे, मुंहिंजी पालना न थींदी आहे। सतयुग में भी जो ॿार हूंदा आहिनि उहो गर्भ महल में रहंदा। रावण राज्य में गर्भ जेल में अचणो पवंदो। पाप जेल में भोग पए। गर्भ में अंजाम कंदा आहिनि। असां पाप न कंदासीं, परंतु इहे पाप आत्माउनि जी दुनिया आहे न, ॿाहिरि निकिरण सां ई पाप करणु लॻी विया। हुतां जी हुतां ई रहिजी वई। हिते बि ॾाढी प्रतिज्ञा कंदा आहिनि, असां पाप न कंदासीं, हिकु ॿ ते काम कटारी न हलाईंदासीं। छुजी विकारी आदि मध्य अंत दुख ॾींदो आहे न। सतयुग में विख आहे न, त मनुष्य आदि मध्य अंत 21 जन्म दुख भोगदा न आहिनि। छो जी राम राज्य आहे न, त विख हूंदो न आहे। उन जी स्थापना हाणे बाबा वरी खां करनि था। संगम ते स्थापना थींदी आहे। जो बि धर्म स्थापना करणु ईंदा आहिनि उन्हनि खे कोई बि पाप न करणो आहे। अधु समय आहे पुण्यात्मा, पोइ अधु समय पोइ पापात्मा ठहींदा आहिनि। तव्हां सतयुग त्रेता में पुण्यात्मा रहंदा आहियो, पोइ पापात्मा ठहींदा आहियो। सतो प्रधान आत्मा जॾहिं मथां खां ईंदी आहे त उहा सजायूं खाए ई न सघंदी आहे। क्राइस्ट जी आत्मा धर्म स्थापना करण आई, उन्हनि खे कोई सजा मिली न सघे। क्राइस्ट खे चईंदा आहिनि क्राइस्ट खे क्रॉस ते चढ़ायो, परंतु उन्हनि जी आत्मा कोई विक्रम आदि त कया ई न। इहे त जंहिं शरीर में आई न, हुन आत्मा जे लाइ बाबा जंहिं शरीर में प्रवेश कंदी आहे उनखे दुख थींदो आहे, उहो सहन कंदा आहिनि। इन में जीअं इन में बाबा ईंदा आहिनि, उहो त आहे सतो प्रधान। कोई बि दुख तकलीफ़ इन्हनि जी आत्मा खे न थींदी आहे, शिव बाबा खे न थींदी आहे। कोई बि दुख तकलीफ़ ब्रह्मा बाबा खे थींदी, ब्रह्मा बाबा जी आत्मा खे थींदी, शिव बाबा खे न थींदी। वो तो सदैव सुख शांति में रहंदा आहिनि। एवर सतो प्रधान ईंदा त इन पुराणे शरीर में न। वैसे क्राइस्ट जी आत्मा जंहिंमें प्रवेश कयईं हुन शरीर खे दुख थींदो आहे। क्राइस्ट जी आत्मा दुख न भोगे सघंदी आहे, छो कि सतो रजो तमो में ईंदी आहे न। नई नई आत्मायूं ईंदियूं बि आहिनि, उनखे पहिरों ज़रूरु सुख भोगणो पए जो ईंदियूं आहिनि। दुख भोगे न सघंदा आहिनि।
लॉ न चईंदा आहिनि। इन में बाबा वेठा आहिनि। कोई बि तकलीफ़ आहे त ब्रह्मा बाबा जी आत्मा खे थींदी आहे, दादा खे थींदी आहे, न कि शिव बाबा खे। परंतु ये ॻाल्हियूं तव्हां ॼाणंदा आहियो, ॿियो कोई खे पतो न आहे। इहे सभु राज हाणे बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। इन सहज राजयोग सां ई स्थापना थी, पोइ भक्ति मार्ग में इहे ॻाल्हियूं गाइबियूं आहिनि। हिन संगम ते जो कुझु थींदो आहे उनजो गायन भक्ति मार्ग में थींदो आहे। भक्ति मार्ग शुरू थींदो त पोइ शिव बाबा जी पूजा शुरू थींदी आहे। पहिरियों पहिरियों भक्ति केरु कंदो है न, पहिरियों भक्ति केरु कंदो, उहे ई लक्ष्मी नारायण जॾहिं राज्य कंदा हुया त पूज्य हुया। पोइ वाम मार्ग में अची वेंदा आहिनि त पोइ पूज्य खां पुजारी थी वेंदा। बाबा सम्झाईंदा आहिनि त ॿारनि खे पहिरियों पहिरियों ॿुधी में अचिणो खपे कि निराकार परम पिता परमात्मा हिन द्वारा असांखे पढ़ाईंदा आहिनि। ईअं ॿियो कोई जॻह सॼे वर्ल्ड में थी न सघे जिते ईअं सम्झाईंदा आहिनि। बाबा ई अची करे भारत खे वरी खां स्वर्ग जो वरसो ॾींदा आहिनि। त्रिमूर्ति जे हेठां लिखियलु आहे न, DT वर्ल्ड सॉवरेंटी इज योर गॉड फादरली बर्थ राइट। शिव बाबा अची करे तव्हां ॿारनि खे स्वर्ग जी बादशाही जो वरसो ॾींदा। शिव बाबा अची करे तव्हां ॿारनि खे स्वर्ग जी बादशाही जो वरसो ॾींदा। असांखे लाइक़ु ठाहींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांखे लाइक़ु ठाहिनि था। असां पतित हुयासीं, पावन ठही वेंदासीं, पोइ इहो शरीर ई न रहंदो। रावण राज्य में असां पतित ठहिया आहियूं, पोइ बाबा पावन ठाहे करे पावन दुनिया जो मालिक ठाहींदा आहिनि। उहो ई ज्ञान जो सागर पतित पावन। ये निराकार बाबा असांखे पढ़ाइनि था। सभु त इकट्ठा न पढ़ी सघंदा न, सम्मुख था थोरा वेठा आहियो, बाक़ी सभु ॿार ॼाणंदा आहिनि। हाणे शिव बाबा ब्रह्मा जे तन में वेही सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज ॿुधाईंदा रहंदा आहिनि। ॿुधाइनि था असांखे। उहा मुरली लिखित द्वारा ईंदी आहे। ॿियनि सत्संगनि में ईअं थोरी सम्झंदा। अॼुकल्ह टेप मशीन बि निकिती आहे, हिन करे भरे करे मोकिले ॾींदा आहिनि। उहे चईंदा फलानो नाम वारो गुरू ॿुधाईंदा आहिनि। बुद्धि में मनुष्य ई रहंदो आहे। हिते त उहा ॻाल्हि ई न आहे। इहे त निराकार बाबा नॉलेजफुल आहिनि। मनुष्य खे नॉलेजफुल न चईंदासीं। ॻाईंदा आहिनि गॉड फादर इज़ नॉलेजफुल, पीसफुल, ब्लेसफुल। त उन्हनि जो वरसो बि खपे न गॉड फादर जो। उन्हनि में जो गुण आहिनि उहे ॿारनि खे मिलणा खपनि, है न। उन्हनि में जो गुण आहिनि उहे ॿारनि खे मिलणा खपनि। हाणे उहे गुण मिलनि था न। गुणनि खे धारण करे असां अहिड़ा लक्ष्मी नारायण ठहूं था। गुणनि खे धारण करे तव्हां अहिड़ा लक्ष्मी नारायण ठहींदा आहियो। सभु त राजा रानी न ठहींदा न, गाइबो बि आहे राजा रानी वज़ीर। हुते वज़ीर बि न रहंदो आहे। महाराजा महारानी में पावर रहंदी आहे। जॾहिं विकारी ठहींदा आहिनि तॾहिं वज़ीर आदि हूंदा आहिनि। अॻियां मिनिस्टर आदि बि न हुया। हुते त हिकु राजा रानी जो राज्य हलंदो हुयो। उनखे वज़ीर करण जी छा दरकारु, राय वठण जी दरकारु न, जबकि ख़ुदि ई मालिक आहे। त हुते लक्ष्मी नारायण ॿई हिक ॿिए सां राय करे कमु कंदा। इहे बि न सिर्फ़ु नारायण जी हलंदी,
न हुते इहे न की दुनिया बसि नारायण जो जीअं हिते हूंदी आहे न, कोई पत्नी चईंदी आहे हा जीअं हुनजो पति चए, हुते ईअं न थींदो। हुते ॿिन्हिनि जी राय ते दुनिया हलंदी आहे। अॻियां मिनिस्टर आदि न हुया, हुते हिकु राजा रानी जो राज्य हुयो द्वापर युग। द्वापर युग में वज़ीर आदि हुयो। सतयुग में वज़ीर जी छा दरकार, राय वठण जी दरकार ई न, जबकि ख़ुदि मालिक हुया। ये हिस्ट्री जोग्राफी आहे, परंतु पहिरियों त उड़दे वेंदे इहा बुद्धि में अचिणो खपे कि असांखे बाप पढ़ाईंदा आहिनि, योग सेखारींदा आहिनि, याची यात्रा ते रहणो आहे। हाणे नाटक पूरो थींदो, असां बिल्कुलु पतत ठही विया आहियूं। शुद्धि विकार में वेंदा हुआसीं न, है न, हिन करे असां बिल्कुलु पतत थी वियासीं। हिन करे पापात्मा चईंदा हुआसीं। सतयुग में पापात्मायूं न हूंदियूं आहिनि, हुते पुण्य आत्मायूं हूंदियूं आहिनि। उहे प्रालब्ध आहिनि जंहिंजे लाइ तव्हां हाणे पुरुषार्थ था करो। तव्हांजी याची यात्रा आहे जेके भारत जो योग चईंदा आहिनि, परंतु अर्थ त न सम्झंदा आहिनि। योग अर्थात याद, जंहिंसां विकर्म विनाश थिए। इहे शरीर छॾे हली वेंदासीं असां, उनखे स्वीट होम चइबो आहे। आत्मा चईंदी आहे असां हिन शरीर जे रहवासी आहियूं। असां हुतां खां नंगा आयासीं, मतिलबु अशरीरी आयासीं, अशरीरी थी करे वेंदासीं बाबा सां गॾु। हिते पाठ वॼाइण लाइ शरीर वरितो। इहे बि सम्झायो आहे माया 5 विकारनि खे चइबो आहे। इहे 5 भूत आहिनि। काम जो भूत, क्रोध जो भूत, नंबर 1 आहे देह अभिमान जो भूत। बाबा सम्झाईंदा आहिनि सतयुग में विकार हूंदो न, उनखे निर्विकारी दुनिया चईंदासीं। विकारी दुनिया खे निर्विकारी ठाहिणु इहे त बाबा जो ई कमु आहे। उन्हनि खे ई सर्वशक्तिवान, ज्ञान जो सागर, पतित पावन चईंदासीं। हिन समय सभु भ्रष्टाचार सां पैदा थींदा आहिनि। सतयुग में ई वाइसलेस दुनिया हुई न, बाबा चईंदा आहिनि हाणे तव्हांखे विशेष खां वाइसलेस ठहिणो आहे। चईंदा आहिनि हिन बिगैर ॿार कीअं पैदा थींदा, विकार बिगैर। बाप सम्झाईंदा आहिनि हाणे तव्हांजी अंतिम जन्म मृत्यु लोक ई ख़तमु थियणो आहे, पोइ हिन खां पोइ विकारी लोक हूंदा ई न। हिन करे बाप सां पवित्र ठहिण जी प्रतिज्ञा करणी। चईंदा आहिनि बाबा असां तव्हांखां वरसो अवश्य वठंदासीं। उहे कसम उठाईंदा आहिनि कूड़ो। गॉड जंहिंजे लाइ कसम उठाईंदा आहिनि उनखे त ॼाणंदा ई न आहिनि। उहे कॾहिं कीअं ईंदा आहिनि, उन्हनि जो नाम रूप देश काल छा आहे कुझु बि न ॼाणंदा आहिनि दुनिया वारा। बाप तव्हांखे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। हाणे तव्हांखे परिचय मिले थो, बाबा असांखे अची करे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। हाणे असांखे परिचय मिलियो आहे न बाबा जो। दुनिया भर में कोई बि गॉड फादर खे ॼाणंदो ई न। दुनिया भर में कोई बि गॉड फादर खे न ॼाणंदो आहे। हाणे तव्हां गॉड फादर खे ॼाणो न, सॾ बि कंदा आहिनि। दुनिया वारा त गॉड फादर खे ॼाणंदा ई न, बिना परिचय रड़ियूं लॻाईंदा रहंदा।
सॾ बि कंदा आहिनि, पूजा बि कंदा आहिनि, परंतु ऑक्यूपेशन खे त ॼाणंदा ई न आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो परम पिता परमात्मा सम्झो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे, दोस्त बि आहे, साजन बि आहे, डॉक्टर बि आहे। ये बाबा खुद परिचय ॾींदा आहिनि, टेक केयर बि आहे कि मां तव्हांजो बाबा आहियां, कि बाबा असांजो शिव बाबा असांजो बाप आहे। मां हिन शरीर में प्रवेश कयो, प्रजापिता ब्रह्मा द्वारा स्थापना थींदी आहे, कंहिंजी? तव्हां ब्राह्मणनि जी, शिव बाप ब्रह्मा मां ऐं सभु आत्मायूं ब्रह्मा जेका बि ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि कंदा आहिनि, बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदा आहिनि, उहे थी विया ब्रह्मण। ऐं ब्रह्मणनि जो बाप माँ बाप के मम्मा बाबा निराकार रूप में शिव बाबा असांजा पिता आहिनि। तो जेका भी शिव बाबा के ब्रह्मातन द्वारा पहचानदा आहिनि, ईअं त दुनिया में ॾाढा संदेश मिलियो त ॾाढा ॼणा बाबा खे पहचानदा आहिनि, लेकिन जेका भी मम्मा बाबा के पंहिंजो मम्मा बाबा सम्झंदा आहिनि ऐं जीअं मम्मा बाबा यज्ञ खे हलाईं उअं बाबा जे कार्य में मददगार आहिनि, वो सब ब्राह्मण कुलभूषण है। वो कोई हाफ कास्ट आहिनि, कोई फुल कास्ट आहिनि, मतलब वो सब सत्य त्रेता में ईंदियूं। ऐं जेका सिर्फ़ शिव बाबा खे ई मञंदा आहिनि निराकार रूप में, उहो पोइ द्वापर कलयुग में पंहिंजो पंहिंजो वत्स वठी वियो। पोइ तव्हां ब्राह्मण पढ़ी करे देवता ठाहींदा आहियो, मां अची करे तव्हांखे शूद्र खां ब्राह्मण ठाहींदा। बाबा चईंदा आहिनि मां ईंदो ई आहियां कल्प जे संगम में। कल्प 5000 वर्ष जो आहे, इहो सृष्टि चक्कर त फिरंदो ई रहंदो। मां ईंदो आहियां पुराणी दुनिया खे नयो ठाहिण। बाबा ईंदा आहिनि पुराणी दुनिया खे नयो ठाहिण। पुराणे धर्मनि जो विनाश कराइण, वरी खां आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहे। ॿारनि खे पढ़ाइबो आहे, पोइ तव्हां पढ़ी करे 21 जन्मनि जे लाइ मनुष्य खां देवता ठही वेंदा। देवता आहियूं त सूर्यवंशी, चंद्रवंशी, प्रजा सभु आहिनि, पर कोई वही आहे, कोई टॉप नंबर वाला देवी देवता आहिनि, कोई कीअं आहिनि। बाक़ी पुरुषार्थ अनुसार ऊंच पद पाईंदा। हाणे जो जेतिरो पुरुषार्थ कंदा उहो ई कल्प कल्प हलंदो। सम्झंदा आहिनि कल्प कल्प अहिड़ो पुरुषार्थ कंदा आहिनि, ईअं ई पद वञी करे पाईंदा। ये तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे कि असांखे निराकार भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। असांखे निराकार भॻवानु स्वयं पढ़ाईंदा आहिनि, उहे स्वयं असांजी पालना कंदा आहिनि, स्वयं असांखे उथाईंदा आहिनि, सुम्हारींदा आहिनि, खाराईंदा आहिनि, पीआरींदा आहिनि, असां सां गॾु खेॾंदा आहिनि, असां सां गॾु ॻाल्हियूं कंदा आहिनि। डायरेक्ट ज्ञान सूर्य, जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा के निराकार रूप में यादि करे कर्म कंदा आहियूं न, त असां डायरेक्ट ज्ञान सूर्य जी छत्र छाया जे अंदरि आहियूं, त हुन अनुसार असां में उहो रोशनी भरिजंदी वेंदी आहे। जिस सितारनि में बि रोशनी सूर्य सां भरिजंदी आहे न, त हीअं त असां उन्हनि जी डायरेक्ट कनेक्शन में हाणे हर हिकु कमु करूं।
बाबा चवनि था कल्प कल्प अहिड़ो पुरुषारथ कंदा आहिनि। बाक़ी सभु पुरुषारथ अनुसार बाबा चवनि था देवताऊं त सूर्यवंशी चंद्रवंशी प्रजा सभु आहिनि, बाक़ी पुरुषारथ अनुसार उच्च पद पाईंदा। हाणे जो जेतिरो पुरुषारथ कंदा उहो ई कल्प कल्प हलंदो आहे। सम्झंदा आहिनि कल्प कल्प अहिड़ो पुरुषारथ कंदा आहिनि, अहिड़ो ई पद वञी करे पाईंदासीं। इहे त ॿारनि जी बुद्धि में आहे कि असांखे निराकार भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। उन्हनि खे यादि करण सां ई विक्रम विनाश थींदा। बिगर यादि किए विक्रम विनाश न थी सघंदा आहिनि। मनुष्य खे इहो पतो न आहे कि असां केतिरा जन्म वरिता। शास्त्रनि में कोई गपोड़ो लॻायो आहे 84 लख। हिते त हिकु जन्म में माण्हू परेशान थी वेंदो। 84 लख जन्म वठे त छा हाल थिए आत्मा जो। 84 लख जन्म वरितासीं त छा जीअं जानवरनि जो जनम हूंदो आहे न 10 सालनि में पूरी उमिरि, हीअं जीवन थींदासीं त बि न पूरा थींदा। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो 84 जन्म हूंदा आहिनि, इहा अंत जो जनम आहे। पोइ असांखे स्वर्ग में वञिणो आहे। इहा पहिरियों मूल वतन में वञी करे पोइ स्वर्ग में ईंदासीं। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाबा सां जो पवित्र ठहिण जी प्रतिज्ञा कई आहे, हुन ते पको रहणो। काम क्रोध आदि भूत ते विजय प्राप्त करणी आहे। विजय प्राप्त करणी आहे। वरदान ॿियो आहे हलंदे फिरदे हर कार्य कंदे पढ़ाई पढ़ाइण वारे बाबा खे ज़रूरु यादि करणो। हाणे नाटक पूरो थियो, इन करे अंतिम जन्म में पवित्र ज़रूरु ठहिणो। वरदान सर्व खज़ाननि सां भरपूर ठही पंहिंजे चहिरे द्वारा सेवा करण वारा सच्चा सेवाधारी ठहो। जो ॿार सर्व खज़ाननि सां सदा संपन्न रहंदा आहिनि उहे भरपूर रहंदा आहिनि। उन्हनि जे नैननि व मस्तक द्वारा ईश्वर नशो ॾेखारे मिलींदो। उन्हनि जे नैननि ऐं मस्तक द्वारा ईश्वर नशो ॾेखारे मिलींदो। उन्हनि जो चहिरो ई सेवा कंदो, जेका सर्व खज़ाननि सां सदा संपन्न भरपूर रहंदा आहिनि। जंहिं वटि जास्ती अथवा कम जमा थींदो आहे त उहो उन्हनि जे चहिरे सां ॾेखारे मिलींदो आहे। जे कोई ऊच कुल जो हूंदो आहे त उन्हनि जे चहिरे सां उहा झलक फलक ॾेखारे मिलींदी आहे। ये तव्हांजी सूरत हर संकल्प हर कर्म खे स्पष्ट करे तॾहिं चईंदासीं सच्चा सेवाधारी। असांजी सूरत असांजो हर संकल्प ऐं कर्म स्पष्ट करे तॾहिं चईंदासीं सच्चा सेवाधारी। स्लोगन आहे समय संकल्प जे खज़ाने खे जी बचत करे जमा जो खातो वधायो। समय संकल्प जे खज़ाने जी बचत करे जमा जो खातो वधायो। अव्यक्त इशारो आहे। जॾहिं हिकु ॿ खे मिठो खाराईंदा आहियो त हुन में मुख थोरो समय जे लाइ मिठो थींदो आहे, लेकिन स्वयं ई मिठो ठही वञो त मुख में सदा ई मधुर बोल हुजनि। जीअं मिठो खाइण ऐं खियारण सां ख़ुशी थींदी आहे, ईअं मधुर बोल स्वयं खे बि ख़ुशी कंदा आहिनि।
बयान की भी ख़ुशी ॾींदा आहिनि। इन से सदा सर्व जो मुख मीठा कंदा रहो। सदा मिठी दृष्टि, मिठो बोल, मिठो करम थींदो रहे। सदा इन सां सदा सर्व जो मुख मिठो कंदा रहो। सदा मिठी दृष्टि, मिठा बोल, मिठा करम कंदा रहो। मुख मिठा कंदा रहो। सदा मिठी दृष्टि, मिठा बोल, मिठा कर्म कंदा रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।